अस्सलामुअलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। अवां सां पन्नो आकिल सांगी मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। पन्नो आकिल सांगी में अॼु जमियत उलमा इस्लाम तरफ़ां हलंदड़ समाजी बुराइनि ऐं बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज जी रैली कढी वई ऐं रैली में जमायत जे हज़ारे कारकुननि शिरकत कई। नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदा हलूं त समाजी बुराइनि समेत बदअमनी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सखर इंतज़ामिया ऐं सखर जे SSP खां पिणु घुर कई वई त अमुन बहाल करे समाजी बुराइनि जा अॾा हलाईंदड़नि ख़िलाफ़ पिणु सख़्त क़दम खंया वञनि। हीअ जेके फुटेज आहिनि नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया, तव्हांखे FM न्यूज़ चैनल जे स्क्रीन ते ॾेखारे रहिया आहियूं। पन्नो आकिल सांगी में अॼु जमियत उलमा इस्लाम तरफ़ां हलंदड़ समाजी बुराइनि ऐं बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज जी रैली कढी वई आहे ऐं जमायत जे हज़ारे कारकुननि पिणु हिन रैली में शिरकत कई। जमीयत जा मुंहिंजी प्यारी जमीयत जा, ओ मुंहिंजी प्यारी जमीयत जा, मौलाना वारी जमीयत जा, मुंहिंजी प्यारी जमीयत जा, ओ मुंहिंजी प्यारी जमीयत जा, शान वारी जमीयत जा, सभई जोधा इन जवान मुंहिंजी प्यारी जमीयत जा।